कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में IBA GST ऐं PST टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि टेटी ते पास करण जो मुतालबो करे छॾियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरनि उम्मीदवारनि खे टेटी ते पास करे इन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। सिंध में बेरोज़गारी तमामु घणी आहे, पंहिंजी मनमानी जा हार्ड एरिया रखिया विया आहिनि। हिकु सिंध में हिकु पॉलिसी हुजे पास कयो वञे, छो जो सॼी सिंध में ई साॻी हालत आहे। जेको तव्हां पंहिंजा नवाज़ी करे ऐं पंहिंजी मनपसंद इलाइक़नि खे हार्ड एरिया तव्हां कयो आहे, उन जे लाइ तव्हां जेको क्राइटेरिया रखियो आहे उन मां इहे असांजा ॿाहिरि मुतमइन न आहिनि। गवर्नमेंट जूं जेके पॉलिसीज़ आयूं जंहिं तहत PST JST जेका हीअ भर्ती सॼी थी आहे, त उथंदे ई असां जेका हुनजी पॉलिसी हुई मुतज़ाद पॉलिसी हुई ऐं उथंदे असां हिकिड़ी स्ट्रगल बि हलाईसीं हिकु सिंध हिकु पॉलिसी जे नाले सां। उन में असां इहो ई चयोसीं त जेका बि तव्हां पॉलिसी रखो उहा हिकु करे रखो। जेकॾहिं तव्हां हिकु करे न रखंदो अॼु न सुभाणे उहे मसइला पैदा थींदा ऐं अॼु सॼी सिंध में इहे मसइला पैदा थियनि था पिया ऐं उनजो एतिरा पाण सेक्रेटरी साहब बि करे थो, मिनिस्टर बि करे थो, सभई चवंदा हा वाकई असां खां कुझु शयूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जंहिंसां खलबशार लॻो पियो आहे। ॾिसो न हेॾो वॾो तादाद आहे, 50,000 या 60,000 तव्हां भर्ती बि कयो था ऐं उहो क्रेडिट बि सही तरह सां नथो वञे हुकूमत ॾे। ऐं असां मञूं था त हिकु ॾाढो ज़बरदस्त फ़ैसिलो हुयो। ज़ाहिर आहे एॾी वॾी बेरोज़गारी आहे, हिकिड़ो वॾो तादाद हुन वैकेंसी जो ॾिनो आहे, ॾाढो बहितर हुयो। मसइलो किथे आहे? मसइलो इहो आहे त पॉलिसी बहितर न आहे। पॉलिसीअ में इहो चयो वियो त बाबा कुझु एरियाज़ खे हार्ड एरिया डिक्लेयर कयो वियो, कुझु सॉफ्ट एरिया डिक्लेयर कयो वियो। हाणे तनक़ीद किथे थी? तनक़ीद इहा थी अचे त बाबा जेके हार्ड एरिया तव्हां डिक्लेयर कया आहिनि उहे मनपसंद इलाइक़ा आहिनि। 2021 IBA पॉलिसी जे जेको तहत जेको टेस्ट कंडक्ट थिया हुआ उन जा तमामु कैंडिडेट उम्मीदवार हिते मौजूदु आहिनि। हीउ जेको हार्ड एरिया करार ॾेई करे 18 तालुकनि में 33% ते पास कयो आहे। सॼी सिंध में 18 तालुकनि में सिर्फ़ु पास कयो आहे ऐं जेके ॿिया तालुका जेके आहिनि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि खे तव्हां सॉफ्ट एरिया करार बहानू करे उन्हनि खे तव्हां फेल कयो आहे। इस समय हज़ारे उम्मीदवार नौजवान न्याणियूं रोडनि ते दरपदर आहिनि। रोज़ हज़ारे असांजा दोस्त रोडनि ते हूंदा आहिनि ऐं एहतजाज कनि पिया। असांजो मुतालबो इहो आहे CM साहब खां, साईं सरदार शाह साहब खां ऐं साईं सेक्रेटरी अकबर लगारी साहब खां मुतालबो इहो आहे त ओवरऑल सॼी सिंध में 33% ते पास कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awaminews.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।